दोस्तों असांजे काइनात में कई अहिड़ियूं शयूं अॼु बि ॾींहं ताईं मौजूदु आहिनि त जंहिं ताईं अञा ताईं साइंस न उनखे पहुची सघी आहे, न उनखे सम्झी सघी आहे। अहिड़ियुनि शयुनि में हिकु शइ आहे ब्लैक होल। ब्लैक होल जी इहा हिकिड़ी ख़ासियत आहे त उन में ईंदड़ का बि शइ वापसि न ईंदी आहे। इन जो नालो ब्लैक होल तॾहिं ई पियो आहे छो त हे ॿाहिरि खां कारो नज़रंदो आहे ऐं इन जी वजह आहे रोशनी यानी लाइट। दोस्तों जॾहिं असां कंहिं शइ खे तॾहिं ॾिसी सघंदा आहियूं जॾहिं रोशनी उन सां टकराइजी वापसि असांजी अखियुनि में ईंदी आहे। इन वजह खां ई असां अंधेरे कमरे में कुझु बि ॾिसी न सघंदा आहियूं। ब्लैक होल में बि साॻी ॻाल्हि हूंदी आहे। ब्लैक होल सां टकराईंदड़ रोशनी वापसि रिफ्लेक्ट करे ॾिसंदड़ जी अखियुनि ताईं न पहुची सघंदी आहे, या तव्हां चई सघो था त लाइट ब्लैक होल खां निकिरी करे वापसि न ईंदी आहे। दोस्तों अचो त सम्झूं त ब्लैक होल कीअं ठहंदो आहे ऐं छो का शइ हुन जे अंदरि वञण खां पोइ कॾहिं वापसि अची न सघंदी आहे। अचो एनिमेटेड फिल्म जे थ्रू तव्हांखे मां इहो सम्झायां। अच्छा, हिकु लोह जो बाल खणंदासीं जंहिंजो वज़न तक़रीबन 10 किलो हूंदो। हाणे अचो इन खे दॿाइणु शुरू कयूं था। इन खे एतिरो दॿायो जो इन जो मिक़दार तक़रीबन हिकु नंढड़े छुरे जेतिरो थी वञे ऐं एटम पंहिंजे इलाही वेझो अची चुका आहिनि, यानी उन्हनि में मौजूदु ख़ाली जॻह हाणे पुर थी चुकी आहे। हाणे तव्हां अगरि इन बाल खे पंहिंजे हथ सां खणण जी कोशिशि कंदव त इहा बाल तव्हांजे हथ मां सोराख़ करे हेठि किरी पवंदी, छो त इन बाल ते ग्रेविटी जी ताक़त इंतिहाई वधी चुकी आहे। ब्लैक होल में बि तक़रीबन साॻी ॻाल्हि थींदी आहे, छो जंहिंमें ब्लैक होल में बि सॼो मायो हुनजो हिकु पॉइंट ते अची बीहंदो आहे, जंहिंजे करे हुनजी डेंसिटी इलाही वधी वेंदी आहे। दोस्तों राति जे समय त सितारा असांखे तमामु ख़ूबसूरत लॻंदा आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे त इहे ई सितारा जनमु ॾींदा आहिनि ब्लैक होल। अहिड़ा सितारा जेके सिज खां बि 25 दफ़ा वधीक वज़नी ऐं साइज़ में वॾा थींदा आहिनि। इहे तारा पंहिंजे एटमी फ्यूल जे इस्तेमाल सां हलंदा आहिनि। जॾहिं इन तारनि जो इहो न्यूक्लियर फ्यूल ख़तमु थी वेंदो आहे त उहे हिकु वॾे धमाके यानी सुपरनोवा सां फाटंदा आहिनि। उन धमाके सां स्टार जे अंदरि जो मटीरियल जेको आहे अंदरे तरफ़ सुकिड़जणु लॻंदो आहे, जंहिंजे करे उन जी वॉल्यूम हिकिड़ी पॉइंट ते जमा थी वेंदो आहे, जंहिंखे फिज़िक्स में सिंगुलरिटी चवंदा आहिनि। इन कंडीशन में डेंसिटी इलाही वधी वेंदी आहे ऐं इन तरह ऐं हिकु ब्लैक होल जो जनमु थींदो आहे। दोस्तों ब्लैक होल मां का बि शइ न मोटण जो कारण अल्बर्ट आइंस्टाइन जी जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटीअ में हीअं डिफाइन थियल आहे त जॾहिं को गिरह स्पेस टाइम जे तह ते हूंदो आहे त उहो स्पेस टाइम फैब्रिक ते पंहिंजे वज़न सां हिकिड़ो खॾो ठाहींदो आहे, जंहिंजे करे स्पेस टाइम फैब्रिक में हिकु कर्व ठही वेंदी आहे, यानी उन में हिकु झुरी पहुची वेंदी। ब्लैक होल इन स्पेस टाइम फैब्रिक खे इंतिहाई अंदरि ताईं दॿाईंदो आहे। स्पेस टाइम जे फैब्रिक में लाइट सिधे रफ़्तार में हलंदी आहे, सिधे तरफ़ में हलंदी आहे, पर ग्रहनि जे करे ठहियल खॾनि में इहा लाइट बैंड थी वेंदी आहे ऐं उन में हल्को वकड़ अची वेंदो आहे। पर ब्लैक होल जे केस में हाई ग्रेविटीअ जे करे रोशनी उतां बची न आहे सघंदी ऐं ब्लैक होल में ग़ाइब थी वेंदी आहे। अगरि को जहाज़ ब्लैक होल जे नज़दीक वेंदो त उहो तव्हांखे ब्लैक होल जे अंदरि वेंदे नज़र न ईंदो, बल्कि उन जे भरिसां हल्को रंग ॻाढ़ो थी वेंदो ऐं उहो उन जे भरिसां ग़ाइब थी वेंदो, जंहिंखे रेड शिफ्ट चवंदा आहिनि। ऐं हिकिड़ो अहिड़ी पॉइंट आहे जंहिंखां पोइ का बि शइ नज़र न ईंदी आहे, जंहिंखे इवेंट होराइज़न चइबो आहे।
इन पॉइंट खे पार करण खां पोइ का बि शइ वापसि न अची सघंदी आहे। दोस्तों अगरि का गैलेक्सी का कंहिं कशां कंहिं ब्लैक होल जे 1000 किलोमीटर पोयां बि गुज़रंदी ऐं ब्लैक होल हुन जे साम्हूं खां निकिरंदो त गैलेक्सी असांखे सिधी लकीर जी बजाए हिकु छले वांगुरु गोलाई में मुड़ंदे नज़र ईंदी, छो त हुन कंहिं कशां मां ईंदड़ रोशनीअ खे ब्लैक होल 360 डिग्रीअ ते मोड़े विझंदो। दोस्तों अगरि तव्हां ॼाणणु चाहियो था त ब्लैक होल जे अंदरि वञण खां पोइ छा थींदो आहे त प्लीज़ कमेंट जे करे थ्रू मूंखे ॿुधाए सघो था त मां हुन ते हिकिड़ो नओं वीडियो ठाहींदुमि। हाणे दोस्तों मुंहिंजो वीडियो अगरि तव्हांखे वणियो आहे त प्लीज़ सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे, लाइक कयो मुंहिंजे वीडियो खे। मां आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट अली असलम शर, ऐं त जीअं मां तव्हांखे अहिड़ियूं सिंधीअ में इंफॉर्मेटिव वीडियोज़ ॾींदो रहां। मिलूं था अॻिए वीडियो में, तेसिताईं अल्लाह वाही।